दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। जुड़ियल शाह मार्केट में कायम शॉपिंग सेंटर तां कब्ज़ो ख़ाली कराइण वारो मामलो। रिंद शॉपिंग सेंटर तां अदालती हुकुम ते कब्ज़ो छॾण लाइ अदालती बैलक सां गॾु वॾा पुलिस अटाला पहुची विया। कब्ज़े करे वेठल धुर जा बि सवे माण्हू पहुतल पुलिस सां चक्रियूं मुंहमारी गाॾी साड़े छॾी अफ़रा तफ़री पैदा करे छॾी। पुलिस जो घेराव पिणु कयो वियो। पुलिस छिकताण खे कंट्रोल में आणे कार्रवाई शुरू करे छॾी। शॉपिंग सेंटर जी दुकाननि पारां हिन वक़्तु 4,494 फुट एराज़ी ख़ाली कराइण बजाए 6 दुकाननि खे ताला लगाए पिया वञनि। पुलिस खे कब्ज़े कंदड़ धुर जा माण्हू कड़ो चाढ़े वेठल आहिनि। यादि रहे अदालती हुकुम तहत शॉपिंग सेंटर दरख़्वास्त गुज़ार अली नवाज़ रिंद हवाले कयो वियो हुयो। हिन वक़्तु शॉपिंग सेंटर मुख़ालिफ़ धुर ऐं पुलिस पहिरा हेठि आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस पारां सेंटर ख़ाली कराइण जी कोशिश कई, जेका नाकाम थींदी रही। पुलिस बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अदालत खे गुमराह कंदी रही। अदालती हुकुम ते अमल न थियण ते अदालत पुलिस अमलदारनि खे नोटिस ऐं शोकास पिणु जारी कया। शॉपिंग सेंटर ख़ाली न कराइण ते अदालत एसएसपी दादू समेत ॿिया पुलिस अमलदार पेश थिया। पुलिस अमलदारनि अदालत खां मोहलत वरिती त 4,494 फुट एराज़ी ख़ाली कराए अदालत में रिपोर्ट जमा कराईंदासीं। पुलिस इंतज़ामिया ॿिए तरफ़ रिंद शॉपिंग सेंटर जे मालिक अली नवाज़ रिंद ॿुधायो त मूंखे अदालतुनि ते एतमाद आहे। अदालती हुकुमनि ते पुलिस पहुती आहे। मूंखे उम्मीद आहे त मुंहिंजे ज़ाती प्रॉपर्टी दुकाननि ख़ाली कराई ॾींदा। मुतासिर धरती अली नवाज़ रिंद। ॿिए तरफ़ दादू जुड़ियल शाह मार्केट में मल्हा सेंटर ते ॿीहर कब्ज़ो करण जी कोशिश जा इतला मिलण शर्त मल्हा बिरादरी जा सवे नौजवान पहुची विया। ही सेंटर मुंहिंजो आहे, जिते मुखालिफ़ धुर कब्ज़ो करण जी कोशिश करे रही आहे। ज़िला इंतज़ामिया मुदाख़लत करे कब्ज़ो थियण खां रोके अगर को झेड़ो या खून रेज़ी थी त उन जो ज़िम्मेवार अली नवाज़ रिंद हूंदो। अली नवाज़ मल्हा अली नवाज़ रिंद शहर जो माहौल ख़राब करण चाहे थो। अगर को वाक़ियो पेश आयो त उन जो ज़िम्मेवार अली नवाज़ रिंद पाण हूंदो। मल्हा बिरादरी